ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه برادران اسلام प्यारा मुसलमान भाइरों अजीज दोस्तों अल्लाह तबारक व ताला जल्ल जलालुहु व मन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कई आहे। अॼु ही प्रोग्राम ईद मीलादुन नबी कमेटी शाहपुर चाकर जे नौजवाननि जे तरफ़ खां मुनाक़िद थियो आहे। नौजवाननि जो ख़्याल हुयो त ही 11 शरीफ़ जो भलारो महीनो हले पियो। हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे याद में हिकिड़ो प्रोग्राम थियणु घुरिजे। तमाम खुशाइंद ॻाल्हि सुठी ॻाल्हि आहे जो अहिड़ा प्रोग्राम असांजा नौजवान मुरतब कनि था। अल्लाह तबारक व ताला खां दुआ है अल्लाह ताला उन्हनि जे जज़्बे खे अञा भी बरकत वारो बनाए।
ऐं संदुनि ज़ौक़ ऐं शौक़ अञा बि ख़ुदा तबारक व तआला वधाए। इन्ही बहाने सां चार ॻाल्हियूं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जूं थी वेंदियूं ऐं हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह तआला अन्हु जे रूह पाक खे ईसाल सवाब भी कयो वेंदो। असल मक़सद अल्लाह ताला जी रज़ा ऐं अल्लाह ताला जे हबीब जी रज़ा है। औलिया अल्लाह सां अक़ीदत ऐं मुहब्बत भी अल्लाह जे रज़ा जे वास्ते आ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आ, अल हुब्बु लिल्लाहि वल बुग़्ज़ु लिल्लाह। मोमिन जो शान इहो आ त मोमिन जेकॾहिं कंहिंसां मुहब्बत करे त उहा बि अल्लाह कारण हुजे, जे कंहिंसां दुश्मनी करे त उहा बि अल्लाह वास्ते हुजे। मोमिन जे मुहब्बत ऐं अदावत जो मियार अल्लाह जी रज़ा हूंदी आ, यानी अल्लाह जे दोस्तन सां दोस्ती कंदो आ ऐं अल्लाह जे दुश्मनन सां दुश्मनी कंदो आ। कुरान मजीद जी हिकिड़ी आयत आ जंहिंमें अल्लाह ताला फरमायो आ, वला तरकनू इलल लज़ीन ज़लमू फतमस्सकुमुन नार। जेकॾहिं तव्हां ज़ालिमनि ॾे थोरो बि लाड़ो कंदो त तव्हांखे जहन्नम जी बाहि छुहंदी, यानी तव्हांखे दोज़ख जी बाहि साड़ींदी जेकॾहिं तव्हां ज़ालिमनि ॾे थोरी बि रग़बत रखी। इन आयत करीमा मां साबित आ त बेदीन सां, बदमज़हब सां, ज़ालिम सां कंहिं बि तरह जो दुनियावी ताल्लुक़, रग़बत, मुहब्बत, अक़ीदत ऐं ताल्लुक़दारी रखणी जाइज़ कान्हे। पर वरी इन जे मुक़ाबले में अल्लाह ताला क़ुरान करीम जे ॿी आयत में इरशाद फरमायो आ, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वकूनू मअस्सादिक़ीन। ऐं ईमान वारो, अल्लाह पाक खां डिॼो ऐं अल्लाह पाक जे सचनि बाननि सां गॾु हुजो। उन सचनि बाननि जी सोहबत अख़्तियार कयो। हाणे अवां इन ॿिन्ही आयतुनि ते गौर कयो। हिकिड़ी आयत में अल्लाह ताला फरमाए थो त ज़ालिमनि सां न उथो न वेहो, न उन सां ताल्लुक़ रखो, हुननि खां बिल्कुलु जुदा रहो। जेकॾहिं तव्हां उन सां कंहिं बि क़िस्म जो को ताल्लुक़ रखियो त उन ज़ालिमनि जे करे तव्हांखे बि दोज़ख जी बाहि में जलायो वेंदो। ऐं ॿी आयत करीमा में वरी अल्लाह तबारक व तआला पंहिंजे मुत्तक़ी, सालिहनि, भलारनि बाननि जे सोहबत ऐं उन्हनि सां गॾु रहण जो हुकुम फरमायो आहे, इत्तक़ुल्लाह, अल्लाह खां डिॼो, वकूनू मअस्सादिक़ीन, ऐं जेके अल्लाह पाक जा सचा बाना आहिनि उन सचनि बाननि जी सोहबत अख़्तियार कयो। इन्ही मज़ा तव्हांखे ख़बर पइजी वई, अल हुब्बु लिल्लाह वल बुग़्ज़ु लिल्लाह, त ख़ुदा वास्ते मुहब्बत ऐं ख़ुदा वास्ते दोस्ती जो मफ़हूम कहिड़ो आहे। इहो ई मफ़हूम आहे त जंहिंसां अल्लाह मुहब्बत कंदो आहे असीं बि उन सां मुहब्बत कंदा आहियूं, ऐं जंहिंसां अल्लाह तबारक व तआला नाराज़ हूंदो आहे, मोमिन जो शान आहे त उहो उन खां नाराज़ हुजे। हज़रत महबूब सुबहानी, गौसे समदानी, सैयदना अब्दुल कादिर जीलानी सभई चओ रज़ी अल्लाह तआला अन्हु। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू अमन वालहू जो उहो मक़बूल बानो आ, उहो मक़बूल बंदो आ जो अल्लाह तबारक व तआला इन बुज़ुर्ग खे अहिड़ी शोहरत ऐं अहिड़ी मक़बूलियत अता फरमाई आ जो मां सम्झां थो त आलम इस्लाम में को बि ख़ितो अहिड़ो कोन्हे, आलम इस्लाम में का बि अहिड़ी सरज़मीन कान्हे जंहिं सरज़मीन ते हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह तआला अन्हु सां अक़ीदत ऐं मुहब्बत करण वारा मौजूद न हुजनि।
पूरी रूह ज़मीन में सारे जहान में जाते भी को ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवण वारो आ, उते अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमन वालू जे फज़ल ऐं करम सां हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह तआला अलैहि सां मुहब्बत करण वारा तव्हांखे मिलंदा। मुजादा गौसे पाक रज़ी अल्लाह तआला अन्हु जे लाइ हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह तआला अलैहि थोरनि लफ़्ज़नि में तमामु वॾी ॻाल्हि कई आहे। सदुल मक़ाम ऐं मर्तबे जे बारे में मौलाना आरिफ रूमी रहमतुल्लाह अलैहि इरशाद फरमाए थो, दुरूद पढ़ो, मां तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जो प्यारो बानो इरशाद फरमाए तो, गौसे आज़म दरमियाने औलिया चू मुहम्मद मुस्तफा दर अंबिया। गाल तमाम थोड़ी तो करे पर गौर कजे तमाम वॾी ॻाल्हि आहे। फरमाए थो त गौसे आज़म दरमियाने औलिया हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो शान अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात वलियन में इएं कयो आहे, यानी गौसल आज़म वलियन में इएं शान वारो आहे। चू मुहम्मद मुस्तफ़ा दर अंबिया, जीअं नबी करीम जे ज़ात बाबरकात नबियन जो सरताज ऐं सरदार आहे, अहिड़े नमूने सां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात सैयदना अब्दुल कादिर जीलानी खे वरी वलियन जो सरताज बनायो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुशाबिहत या मुमासलत कोन थो ॼारे, बल्कि तमसील थो ॾिए। तमसील ॼाणण में को हर्ज कोन हूंदो आहे। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह ताला अलैहि जे लाइ फरमाइनि था त जीअं नबी करीम जी ज़ात खे अल्लाह ताला तमाम अंबिया जो सरताज ऐं सरदार बणायो आहे, उहो मक़ाम तमाम मथां हुआ, उन्ही मर्तबे ते को पहुची को नथो सघे। नबूवत जो मक़ाम सभिनी मक़ामनि खां मथे आहे, पर वरी विलायत जे मक़ाम में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात विलायत वारे दर्जे में जेको शरफ़ ऐं मक़बूलियत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि खे अल्लाह ताला अता फरमायो आहे, अहिड़ो दुनिया में कंहिं बि वलीअ खे कोन नसीब थियो आहे। गौसे आज़म जो हिकिड़ो पंहिंजो इरशाद आहे, दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। पीरान पीर रहमतुल्लाह ताला अलैहि पाण फरमाइनि था, क़सीदा गौसिया मशहूर क़सीदो आहे जेको पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि जो पंहिंजो ठहियल आहे। सदुन शहर हन, उन्हीं शहर में गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु इरशाद फरमाइनि था त दुनिया में काफ़ी वली ईंदा रहंदा, क़यामत ताईं सिलसिलो हलंदो। उन अल्लाह जे वलियन जा मुर्ग़ यानी पखी ऐं परंदा ॿोलींदा रहंदा, ॿोले 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 उन्हनि वलियन जा पखी बंदि थी वेंदा। मां अब्दुल कादिर जीलानी जो मुर्ग़ क़यामत ताईं ॿोलींदो रहंदो। मुर्ग़ छा ॿोलींदो, पखी छा ॿोलींदो? पीरान पीर जे पखी जे ॿोलण जो मतिलबु छा? गौसे आज़म जीलानी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, ॿिया सिलसिला ईंदा तरीक़त जा सिलसिला, उहे तरीक़त जा सिलसिला हली हली आख़िर नेठि ख़तम थी वेंदा। के वरी सिलसिला 100 साल हलंदा, के 200 साल हलंदा, के 300 साल हलंदा। उन सिलसिलनि जो मामिलो ख़तम थी वेंदो,
पर गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था मां अब्दुल कादिर जीलानी जो सिलसिलो कादरी सिलसिलो उन सिलसिले में जेके भी शामिल थींदा अल्लाह जे फज़ल करम सां मां अब्दुल कादिर जीलानी जो फैज़ क़यामत ताईं जारी हूंदो। इहो फैज़ जो सिलसिलो ख़त्म न थींदो। गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था मुंहिंजे तरीक़त में दाख़िल थियण वारो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूंसां वाइदो फरमायो आहे या अब्दुल कादिर जीलानी कहिड़ो तव्हां सां अल्लाह ताला वाइदो फरमायो आहे। अल्लाह जे नबियनि ॾे वही ईंदो आहे, अल्लाह जे वलियनि खे इल्हाम थींदो आहे, अल्लाह जे वलीअ जो इल्हाम वलीअ जे वास्ते दलील ऐं सबूत आहे। जेकॾहिं शरीयत जे दायरे में आहे त ॿियनि जे लाइ बि हुज्जत आहे, पर जे शरीयत जे दायरे में न हूंदो आहे त ॿियनि जे लाइ हुज्जत कोन हूंदो आहे। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि इरशाद फरमाइनि था अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूंसां वाइदो फरमायो आहे, रब करीम जे ज़ात बाबरकात जो मूंसां वाइदो आहे ऐं अब्दुल कादिर जीलानी जेको तुंहिंजे तरीक़े में दाख़िल थींदो हिन दुनिया मां ईमान सां लाॾाणो कंदो। यानी मरण जे टाइम ते पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूंसां इहो वाइदो कयो आहे त तुंहिंजे तरीक़त में शामिल थियण वारो, तुंहिंजे तरीक़े में दाख़िल थियण वारो, तुंहिंजे तरीक़े में सिलसिले में पाण खे शामिल करण वारो आख़िर मरणो त सभिनी खे आहे। गौसे पाक फरमाइनि था त या अल्लाह ताला जी ख़ुसूसी महिरबानी आहे जेको मुंहिंजे तरीक़े में शामिल थींदो जॾहिं दुनिया मां वेंदो त कलमो भरे वेंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हुज़ूर अलैहिस्सलाम जी हदीस पाक आहे मन कान आखिर कलामुहु ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह। हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त जंहिं बि माण्हूअ जो मरण जे टाइम ते आख़िरी कलाम ला इलाहा इल्लल्लाह ऐं मुहम्मदुर रसूलुल्लाह हूंदो उहो ज़रूर जन्नत में दाख़िल थींदो। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था अल्लाह ताला इहो मूंसां वाइदो कयो आहे त तुंहिंजे तरीक़े में शामिल थियण वारो मरण जे टाइम ते ईमान सां वेंदो यानी कलमो भरे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह करे वेंदो। इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि जे मक़बूलियत जो ऐं उन जे मर्तबे जो ऐं उन जे महबूबियत जो अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू पंहिंजे ख़ासि बाने खे पंहिंजे ख़ुसूसी महिरबानी सां एतिरो नवाज़ियो आहे जेको गौसे आज़म जीलानी रहमतुल्लाह अलैहि जे कड़े में कड़ो मिलाए सिलसिले में सिलसिलो दाख़िल करे पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि जे उन सिलसिले जी बरकत आहे जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे ईमान सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमाए। इन जे बारे में मां तव्हांखे अल्लाह ताला जे क़ुरान करीम मां हिकिड़ो दलील पेश कंदुसि जॾहिं तव्हांजे लाइ हुज्जत थी पए त अल्लाह वारनि सां ताल्लुक़ ॻंढणु हिन दुनिया में त कमु ॾींदो आहे पर आख़िरत में बि कमु ॾींदो आहे। दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान करीम में इरशाद फरमायो आहे अल अखिल्लाउ यौमइज़िन बादुहुम लिबादिल अदुव्व इल्लल मुत्तक़ीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे त दुनिया जूं दोस्तियूं दुनिया ताईं महदूद हूंदियूं आहिनि, दुनिया जा यार दुनिया में कमु ॾींदा आहिनि पर इहे दुनिया जा दोस्त क़यामत जे ॾिहाड़े तव्हांजा दुश्मन बणिजी वेंदा। दुनिया जो दोस्त कंहिं खे कमु कोन ॾींदो पर इल्लल मुत्तक़ीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे अवां जेकॾहिं दुनिया जे तख़्ते ते मुत्तक़ी ऐं परहेज़गार बाननि सां मुहबत कई हूंदी त क़यामत जे ॾिहाड़े इहे मुत्तक़ी ऐं परहेज़गार बाना तव्हांखे मैदान हशर में कमु ॾींदा। हिन दुनिया जो दोस्त कमु न ॾींदो, हिन दुनिया जी यारी कमु कान ॾींदी, हिन दुनिया जी ताल्लुक़दारी क़यामत में कमु न ॾींदी। हिते त कमु ॾींदी पर आख़िरत में कमु न ॾींदी। अल्लाह ताला फरमाए थो इल्लल मुत्तक़ीन ऐं मुंहिंजा बान्हा
तो जे कदे मुत्तकिल ऐं परहेज़गार बानन सां सालिहन बानन सां हिन दुनिया में ताल्लुक़ ऐं निस्बत जोड़ी हूंदी त उहा अल्लाह जे सालिह बानन वारो ताल्लुक़ तोखे क़यामत जे ॾियारे कारामत थींदो। सरकार जी मशहूर हदीस आहे, इमामुल अंबिया फरमाइनि था हिकिड़े अल्लाह जे कामिल वलीअ खे अल्लाह जी दरबार में पेश कयो वेंदो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे दरबार में जंहिंमहिल पेश थींदो तंहिंमहिल रब्बुल आलमीन जल जलालु अमन वालू फरमाईंदो हिन मुंहिंजे बाने सां हिसाब आहे ई कोन को। मलाइक अर्ज़ कंदा या अल्लाह तूं हर हिक सां हिसाब कंदो आहे, हिन सां छो नथो हिसाब करीं? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो हिन दुनिया जे तख़्ते ते रही मूंसां अहिड़ो ताल्लुक़ ॻंढियो हो जो हिन सां हिसाब जी ज़रूरत ई कान्हे का। हिन जो उथणु, हिन जो वेहणु, हिन जो खाइणु, हिन जो पीअणु, हिन जो घुमणु, हिन जो सुम्हणु, हिन जी तमामु ज़िंदगीअ जो निशिस्तो बरख़ास्त मां अल्लाह पाक जे रज़ा जे वास्ते हुयो। पोइ जेको 24 कलाक अल्लाह जे रज़ा जे वास्ते हूंदो आहे, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाईंदो आहे, पोइ जेको हमेशह पंहिंजी तमामु ज़िंदगी ख़ुदा जे रज़ा जे लाइ गुज़ारे उन सां मां अल्लाह जी ज़ात लेखो कोन फरमाईंदो आहियां। हिसाब त उन्ही खां थिए न अदा जेको ॾोह करे, गुनाह करे, बुरायूं करे, अल्लाह जूं बेफ़रमानियूं करे, अल्लाह जे रसूल जी बेफ़रमानी करे, लेखो उन सां थिए। पर जंहिंजी उथणु वेहणु खाइणु पीअणु सारी ज़िंदगी ख़ुदा जे ज़िक्र में आहे। जे शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जन तंदूं जे तलब जूं वहदत सुर वजल वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुल पो सुता से सूहन निंड इबादत जन जी। जेके सुते बि अल्लाह अल्लाह पिया कनि, यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन, जेके अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि, जे क़याम में हूंदा आहिनि तब अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि, जे वेठा हूंदा आहिनि तब अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि। हाणे जेको उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे अल्लाह ताला जो ज़िक्र करे उन सां लेखो कहिड़ो आहे, उन सां हिसाब कहिड़ो आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे बिना हिसाब किताब जे न मुंहिंजे बाने खे जन्नत ॾे वठी वञो। हदीस पाक में इंदो आ, इमामुल अंबिया फरमाइन था, खातमुल अंबिया फरमाइन था, सैयदुल अंबिया फरमाइन था, सैयदुल मुरसलीन फरमाइन था, आमना जो लाल फरमाए तो ओ अल्लाह जो वली अल्लाह पाक जी दरबार में अर्ज कंदो या इलाहुल आलमीन मूंखे त बिना हिसाब जे जन्नत में मोकली थो, पर या अल्लाह जेके बान्हा तुंहिंजा बान्हा तुंहिंजे रज़ा जे ख़ातिर मूंखे तुंहिंजो वली समझी, तुंहिंजो प्यारो बानो समझी दुनिया में मूंसां मुहब्बत कंदा हा, उन्हनि जे लाइ छा थो लेखो फरमाई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो मुंहिंजा प्यारा बाना जंहिं बि बाने जी तूं सिफारिश कंदे उहो बि बिना हिसाब जन्नत में हलंदो। या गौसे आज़म दस्तगीर अदा अवां ॿुधो अलाए कोन यूसुफ अलैहिस्सलाम जी ॻाल्हि मिस्र में विकाणो पे त उन जा ख़रीदार सेठियूं हुआ जेके सोन खणी आया हा, हीरा मोती लाल जवाहिर कीमती शयूं यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ ख़रीदार बणिजी आया। त हिकिड़े पासे ताराज़ीअ में उहे मोती रखंदासीं ऐं ॿिए पासे ताराज़ीअ में हज़रत यूसुफ खे वेहारींदासीं, पोइ तोरींदासीं जंहिं घणा सोन चांदी मोती हीरा ॾिना उहो उन जो यूसुफ अलैहिस्सलाम मिल्कत थींदो, उनखे यूसुफ अलैहिस्सलाम हवाले कंदासूं। उन्हनि ख़रीदारनि में हिकिड़ी कुरारी औरत बि आई, उन जे हथ में छा हुयो? उन जे हथ में सुट हो, सुट सम्झो था, धागा
ओ धागन जो ढेरो खणी आई। माण्हू चवण लगा ए प्यारी कुराड़ी, यूसुफ अलैहिस्सलाम सोन चांदी में थो विकामे, तू पाण सां सुट खणी आई आ। इन ढेरन मां धागन मां तोखे यूसुफ अलैहिस्सलाम कीअं मिलंदो? सोन जा अंबार हण, चांदीअ जा अंबार हण, हीरा लाल मोती जवाहर जा अंबार हण, तुंहिंजे सुट जी का बि क़ीमत कान्हे का। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम तोखे कोन मिलंदो। उहा कुराड़ी माई जवाब पई ॾे, हाओ अदा, मूंखे ख़बर आहे त यूसुफ मूंखे कोन मिलंदो, पर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो ऐं यूसुफ जे ख़रीदारनि खे सॾु थींदो त मुंहिंजो बि नालो ख़रीदारनि में शामिल हूंदो। मिले या न मिले उहा पोइ जी ॻाल्हि आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मूंखे मिले या न मिले उहा बाद जी ॻाल्हि आहे। मां सम्झां थी हिन सुट में, हिन धागनि में मूंखे यूसुफ मिलंदो कोन, पर एतिरो त ज़रूरु थींदो त ख़रीदारनि में नालो त मुंहिंजो बि शामिल हूंदो। अल्लाह जी ज़ात जॾहिं नबीअ जा ख़रीदार सड़ींदो त नबीअ सां हिननि जी मुहबत हुई, पोइ नबीअ जे ख़रीदारनि ऐं मुहबत वारनि में मुंहिंजो लिस्ट में नालो हूंदो। इंशा अल्लाह ताला मूंखे ख़ुदा जन्नत ॾेई छॾींदो। मालूम थियो त रुगो थोरी निस्बत बि अल्लाह जे बाननि जी बेड़ा पार कंदी आहे। अल्लाह जे बाने सां थोरी भी कंहिंजी मुहबत हूंदी त उहा थोरी भी मुहबत इंसान खे कामयाब कंदी। मूं हिकिड़ी हदीस पाक में पढ़ियो आहे, उहा मूं वटि नोट थी पई आहे, जेकॾहिं को ॾिसणु चाहींदो त ॾेखारींदुसि बि। रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त हिकिड़े बाने खे अल्लाह ताला क़यामत जे ॾिहाड़े बख़्शण जी नियत कंदो, इरादो फरमाईंदो त हिन बाने खे बख़्शां, पर हुन जी नेकी हूंदी कान का। कीअं बख़्शेसि? अल्लाह जो इरादो हूंदो त हिनखे बख़्शां, पर नेकी कान हूंदसि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन बाने खां पुछंदो, मुंहिंजा बाना हालाक ख़ुदा खे ख़बर आहे? चओ ख़ुदा खे, ॾाढे चओ ख़ुदा खे। अल्लाह ताला खे ख़बर आहे, पर बाने खां अल्लाह ताला पुछंदो, इरादो आहे रब जो त मां हिनखे जन्नत में मोकिलियां, नेकी कान्हे, निमाज़ कान्हे, रोज़ो कोन्हे, हज कोन्हे, ज़कात कान्हे, मुंहिंजा अदा को बि नेकीअ जो अमल कोन्हे, गुनाहनि में ग़रक़ लॻल आहे, पर अल्लाह जो इरादो आहे त मां हिनखे जन्नत ॾे मोकिलियां। अल्लाह ताला हुन बाने खां पुछंदो, मुंहिंजा प्यारा बाना ॾे ख़बर भला तो ज़िंदगीअ में कॾहिं मुंहिंजे अल्लाह जे वलीअ जे सोहबत में वेठो हुए? चवंदो सही न, मूंखे तुंहिंजे वलीअ जी सोहबत बि नसीब कान थी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो, भला ॾे ख़बर तुंहिंजे दिलि में कॾहिं बि इरादो थियो त मां अल्लाह पाक जे वलीअ जे सोहबत में वञा? वए त कोन, पर इरादो त भला कॾहिं कयो हूंदी, पोइ तोखे मौक़ो मिले या न मिले, इरादो त तुंहिंजो हूंदो। अर्ज़ु कंदो, या इलाहुल आलमीन, मां ॾाढो निभागो हुउसि, मूंखे वलीअ जे सोहबत जो इरादो बि कोन हो। सोहबत में बि कोन वए, इरादो बि कोन कई, न सही इरादो बि कोन कयुमि। रब्बुल आलमीन जल जलालुहु अमन वालो फरमाईंदो, मुंहिंजा बाना भला ॾे ख़बर मुंहिंजे बाननि जे करे जंहिंसां मुंहिंजो प्यार आहे, मुंहिंजा नबी आहिनि, मुंहिंजा वली आहिनि, मुंहिंजा सालिह बाना आहिनि, उन नबियनि वलियनि सालिहनि बाननि जो नालो कंहिं पंहिंजे औलाद ते मुहबत जे करे रखी या न? अर्ज़ु कंदो, मुंहिंजा मौला हाओ, कचहरीअ में कोन वयुसि, इरादो कोन कयुमि, बाक़ी एतिरो हो जो तुंहिंजे वलियनि सां, तुंहिंजे नबियनि सां मुहबत हुई। पंहिंजे पुट ते या पंहिंजे पोटे ते तुंहिंजे वलीअ जो नालो रखियुमि। अल्लाह ताला फरमाईंदो, वञ तोखे जन्नत नसीब थो फरमाए छॾियां। अल्लाह से को पुछण वारो आहे अदा? ॻाल्हायो सोना। ख़ुदा खां केरु पुछे? ख़ुदा जी मर्ज़ी आहे, यफ़अलुल्लाहु मा यशा, जंहिंखे वणेसि तंहिंखे जन्नत ॾे मोकिले, जे न मोकिले त वो मर्ज़ी जो मालिक आहे। अल्लाह ताला रुगो बहानो बनायो। कहिड़ो बहानो बनाई? त तूं मुंहिंजे सालिहनि बाननि, नेकनि बाननि सां मुहबत जे करे उन्हनि अल्लाह जे बाने जो नालो अब्दुल कादिर जीलानी जो नालो आहे, अब्दुल कादिर, ऐं को इन्ही निस्बत सां रखे त अब्दुल कादिर पीरनि जो पीर आहे। मां पंहिंजे पुट ते या पाइटे ते या पोटे ते
वरी ॿियो दफ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुझे चवण जो मतिलबु इहो आहे त अल्लाह जे बाननि सां अल्लाह कारण जेका दोस्ती हूंदी आहे उहा कमु ॾींदी आहे। हिन दुनिया में भी कमु ॾींदी, आख़िरत में भी कमु ॾींदी। आरिफ रूमी फरमाईंदा आहिनि, मौलाना जलालुद्दीन रूमी फरमाईंदा आहिनि त नेकनि जी सोहबत ईअं आहे जीअं अतार जे दुकान ते को वञी वेहे। अतुर जो दुकान हुजे, अतुर जो, उन अतुर जे दुकान ते को वञी वेहंदो, भली ख़रीदारी न कंदो, पर जेतिरो टाइम वेठो हूंदो मुफ़्त में ख़ुशबू मिलंदसि पई। अदा हो या न? अतुर वारे वटि वेहंदव त ख़ुशबू ईंदी या न ईंदी? पर वरी मौलाना रूमी फरमाइनि था त बुछड़े माण्हू जी सोहबत ईअं आहे, बुरे जी सोहबत ईअं आहे जेको लोहार जे भठीअ ते वञी वेहे, पोइ भली कोडर न ठपराए, भली ॾाटरो न ठहराए, भली कुहाड़ी न ठाराए, पर जेतिरो टाइम लोहार जे भठीअ ते वेठो हूंदो दूहो ईंदुसि, चिणगूं ईंदुसि ऐं मुंहिंजा तओ हुनखे बाहि जो ईंदो। भली कुझु बि न ख़रीद करे पर मुफ़्त में हुनखे इहा तकलीफ़ थींदी पई। अहिड़े तरीक़े सां अल्लाह जे वलियनि जी सोहबत आहे। हर के ख्वाहद हम नशीनी बाखुदा गो नशीनद दर हुजूरे औलिया। जेकॾहिं को चवे त मां अलाह सां वञी वेहां, अलाह सां वेहण मुंहिंजा आदा ॾुखियो, छो त अलाह पाक आहे। चओ अलाह ताला अल्हम्दुलिल्लाह, ॾाढे चओ अलाह ताला। हाणे जॾहिं अलाह पाक आहे, उन पाक रब सां केरु वेहंदो? कोन वेही सघंदो, छो त अलाह ताला तोसां मूंसां वेहण खां पाक आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ज़ाहिरी तव्हां सां जहिड़ो वजूद कोन थो रखे। जॾहिं ज़ाहिरी वजूद तव्हां सां जहिड़ो कोन थो रखे त केरु अल्लाह तबारक व ताला सां वेहे? बहरहाल मौलाना रूमी फरमाए थो त जेकॾहिं तव्हांजे दिलि में तमन्ना आहे त असां अल्लाह सां वेहूं, त पोइ अल्लाह सां वेहण जो तरीक़ो ॿियो कोन्हे, बसि इहो तरीक़ो आहे त अल्लाह जे वलियनि जी सोहबत में वेहो, तव्हांखे अल्लाह सां वेहण जो सवाबु मिली वेंदो। छो? अल्लाह जो बानो जेका बि घड़ी वेहंदव तव्हांखे क़ुरान ॿुधाईंदो, जेका घड़ी वेहंदव तव्हांखे हदीस ॿुधाईंदो, जेका घड़ी वेहंदव तव्हांखे ज़िक्रुल्लाह जी ॻाल्हि कंदो, जेका घड़ी वेहंदव तव्हांखे नेकी जो हुकुम कंदो, जेतिरो टाइम वेहंदव तव्हांखे बुराईअ खां मनो कंदो, जेतिरो टाइम वेहंदव तव्हांखे अल्लाह जे ज़ात जो ॾस ॾींदो, ख़ुदा जो यादगीरो ॿुधाईंदो, अव्हांजे मुर्दह दिलि जो इलाज करे तव्हांजे मुअल दिलि खे जहिड़ो करे छॾींदो। छो? यक ज़माना सोहबत बा औलिया बेहतर से 100 साल ताअत बेरिया। मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, जेकॾहिं अल्लाह जे वलीअ जे सोहबत में हिकिड़ी घड़ी तोखे मिली वञे, उन हिकिड़ी घड़ीअ जो एतिरो सवाब आहे ॼण तो 100 साल बेरिया इबादत कई। जेकॾहिं बेरिया इबादत 100 साल करी, जेतिरो बेरिया इबादत 100 साल वारीअ में सवाब मिलंदो, ओतिरो हिकिड़ी घड़ी अल्लाह जे वलीअ जे सोहबत में फ़ाइदो मिलंदो। मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैह जे इन शाइर जो तर्जुमो असांजे सिंध जे मशहूर वलीअ हज़रत शाह अब्दुल लतीफ़ बि कयो आहे। दुरूद पढ़ो त ॿुधायांव।
اللهم صل على سيدنا و مولانا محمد वालिही व सहाबिही व बारिक वसल्लम। मौलाना रूमी फरमायो तो 100 साल इबादत कजे होॾो अल्लाह वारे जी हिकिड़ी घड़ी सोबत कजे। शाह साहब वरी इन जे बारे में फरमाए थो पियो त रहिया अथई रात सुबुह वींदई साबरी, कज को का पढ़ियुन मां रूह रचंदो रजो, पो पेर तन्हीअ जा पुॼो जो मता सिकी सनासन लए। रहिया अथई रात सुबुह वींदई साबरी, यानी अल्लाह जा बाना तो असां वटि महिमान हन, अॼु हूंदा सुभाणे कोन हूंदा, पाण खे जुदाई जुदा ॾेई हलिया वेंदा। कज को का पढ़ियुन मां रूह रचंदो रज, इन अल्लाह जे बाननि सां मुहबत कर, वेह कचहरी कर, पंहिंजे दिलि खे ठार, पेर तनीअ जा पुॼ पो मतां सिकी सनासन लए। ए अल्लाह जा बाना जॾहिं तो वटां हलिया वेंदा, जहान छॾे वेंदा, मड़ियूं मकान खाली करे वेंदा, मस्जिदूं छॾे वेंदा, मदरसा छॾे वेंदा, तो वटि कोन हूंदा, असां वटि कोन हूंदा, अल्लाह पाक जा बाना हूंदा ई कोन, पोइ ॾाढियूं हसरतूं कंदे त हाय हाय जेकर अल्लाह जे बाननि जी सोहबत कयां हा। मुंहिंजा अदा जेतिरो टाइम मिलई अल्लाह वारनि जी सोहबत कर, सोहबत सां बेड़ा पार थी वेंदा। अल्लाह वारनि में भला का ताक़त आहे? ॻाल्हायो या ख़ाली हन? ॾाढे ॻाल्हायो। अल्लाह वारनि में ताक़त। मौलाना रूमी खां पुछूं, औलियारा हस्त कुदरत अज इलाह, तीर जसत है बाज गर्दा नंद जरा। मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो अल्लाह जे वलियन खे एतिरी ताक़त आ जो कमान मां तीर निकिरी वञे, बंदूक मां गोली निकिरी वञे, अल्लाह जो वली उहा छुटल गोली वापसि वराए सघंदो आहे। छुटल तीर कमान मां वापसि करे सघंदो आहे। जेकॾहिं अल्लाह जो वली तसव्वुर करे ऐं तसर्रुफ़ फरमाए, अल्लाह ताला जो बानो अल्लाह पाक जे अमर सां उनखे मोटाए सघे थो। छाजे करे? जो उहा बाने खे ताक़त पंहिंजी कान हूंदी आहे, अल्लाह पाक जी अता कयल हूंदी आहे। अदा कंहिंजी अता कयल हूंदी आहे? ॾाढे ॻाल्हायो, कंहिंजी अता कयल हूंदी आहे? अल्लाह जी अता कयल हूंदी आहे। पोइ जॾहिं अल्लाह ताला जी अता कयल ताक़त हूंदी आहे त अल्लाह ताला जा बाना मुंहिंजा दोस्त पंहिंजो कमाल ॾेखारे सघनि था पिया। ऐं औलिया अल्लाह जी हा करामत हूंदी आहे। अल्लाह ताला जो वली जेकॾहिं छुटल तीर खे, छुटल गोलीअ खे वापसि करे त करे सघे थो, इहा अल्लाह जे वलीअ जी करामत आहे। ऐं करामत जो सबूत अल्लाह जे क़ुरान में मौजूदु आहे। करामात औलिया हक़ुन, इहो अक़ाइद जो मसइलो आहे। समूरा अक़ाइद जा किताब लिखनि था त औलिया अल्लाह जूं करामतूं बरहक़ हन। को बि माण्हू औलिया अल्लाह जे करामत जो इनकार कंदो त उहो मुल्हिद थी वेंदो, बेदीन बणिजी वेंदो। औलिया अल्लाह जी करामत हक़ आहे। तंहिंजे करे इन जो सबूत असांखे अल्लाह जे क़ुरान में बि मिले थो। मां तव्हांखे हिकिड़ो क़ुरान मजीद मां मिसाल ॾियां त जीअं तव्हांखे तसल्ली थिए। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबिही व सल्लम। वरी ॿियो दफ़ो दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। कुरान शरीफ़ में काफ़ी वाक़िया आहिनि जिन में वलियनि जे करामत जो सबूत आहे। हज़रत बीबी मरियम सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हा, उहा मेहराब में हुजरे में वेठी हूंदी हुई, दरवाज़ो बंदि हूंदो हो। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम वक़्त ते अची हुनखे खाधो ऐं ताम ॾींदा हुआ। हिकिड़े दफ़े ज़करिया अलैहिस्सलाम अंदर जो अचे
त बीबी मरियम जो दरवाज़ो बंदि हो, तालो खोले अंदरि वियो, ॾिसे त बीबी मरियम रज़ी अल्लाह ताला अन्हा वटि अहिड़ा मेवा पिया आहिनि जंहिंजी मुंद आहे ई कान का, अणमुंदाइता मेवा। मौसम ई कान्हे, अंब जी मौसम कान्हे, अंब पियो आहे, खजीअ जी मौसम कान्हे त खजी पई आहे, फ्रूट गिदरनि जी मौसम कान्हे त गिदरा पिया आहिनि। याने अहिड़ा मेवा जंहिंजी मुंद ई कान हुजे, बिना मुंद जा मेवा पिया आहिनि। अल्लाह पाक जो नबी फरमाए थो, या मरियम अन्ना लक हाज़ा, ओ प्यारी मरियम ही मेवा तो वटि काथऊं आया, हिन जी मुंद त कान्हे का, ऐं नंबर ॿियो त दरवाज़ो बि बंदि आहे, तालो बि मां खोलींदो आहियां, केरु तोखे ॾई वियो आहे? अल्लाह जी बानी बीबी मरियम रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी, ओ प्यारा ज़करिया अलैहिस्सलाम, तूं चवीं तो अन्ना लक हाज़ा, ही मेवा तो वटि काथऊं आया, मां थी चवां हे अणमुंदाइता मेवा मूंखे मुंहिंजे अल्लाह पाक नसीब फरमाया आहिनि। क़ालत हुवा मिन इंदिल्लाह, बीबी साहबा फरमान लगी आ, ही जेके भी फ्रूट फल मेवा बिना मुंद जा ॾिसी तो ए प्यारा ज़करिया अलैहिस्सलाम सभई मूंखे मुंहिंजे मिठड़े मौला पाक नसीब फरमाया है। मालूम थियो त बिना मुंद जे मेवा अल्लाह जे बानी खे मिलणो या अल्लाह जे बानी जी करामत आहे। ऐं करामत चइबो ई उनखे आहे जेका इंसानी थोरो इंसानी अकुल खां मथे हुजे, इंसानी ताक़त खां मथे हुजे, इंसानी कुवत खां मथे हुजे, मां फ़ौक़ल फितरत कम हुजे। हाणे मुंद नाहे, मेवा किथां अचनि? अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जी ज़ात बाबरकात उन पंहिंजी बानी खे बिना मुंद जे मेवा थोजे। हाणे जॾहिं बिना मुंद जे मेवा थोजे त इहा बानीअ जी करामत आहे। हाणे अॻिते बि तव्हांखे मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां, दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बीबी मरियम खां कंहिं पुछो त मेवा काथों आया आहिनि? ॾाढे चओ, हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम नबी आहे। केरा? बीबी मरियम केरा? वली आहे। जो बीबी मरियम केरा? ज़करिया अलैहिस्सलाम केरा? ऐं नबी जो शान वलीअ खां मथे आहे। चओ, नबीअ जो शान वलीअ खां। ज़करिया अलैहिस्सलाम खे ख़्यालु थियो कहिड़ो? उन टाइम ते ज़करिया अलैहिस्सलाम जी उमिरि हुई 120 साल। घणा साल? पोड़ो थी वियो, औलाद कानसि। औलाद ऐं घर वारीअ जी उमिरि 80 साल। पाण बि बुढ़ड़ो, ज़ाल बि बुढ़ड़ी, पाण बि ॼणण ॼमण खां बस थी वियो, घर वारी बि ॼणण ॼमण खां बस थी वई, औलाद कान्हे, बे औलाद आहे। ज़करिया अलैहिस्सलाम खे ख़्यालु थियो त मरियम अल्लाह जी वली औरत आहे, अहिड़ी त बानड़ी आहे जो रब करीम हिन खे बिना मुंद जे मेवा थोजे। बिना, चओ चओ, बिना मुंद कान्हे मेवा थोजेसि। मुंहिंजी बि मुंद कान्हे जो पोढ़ो आहियां, मुंहिंजे ज़ाल जी बि मुंद कान्हे जो पोढ़ी आहे जो बचो ॼणे। मां बि बचो ॼणा, मुंहिंजी बि मुंद नाहे, मुंहिंजे ज़ाल जी बि मुंद नाहे। हाणे जॾहिं मरियम खे रब बिना मुंद जे मेवा ॾे थो, औलाद बि मेवो आहे। अॼु मां बि रब खां छो न बिना मुंद जे मेवो घुरां? अल्लाह ताला जो नबी तो दुआ घुरे, कुरान पा फरमाइंदो आहे, हुनालिक दआ ज़करिया रब्बहू। उन्हीअ जाइ ते, कहिड़ी जाइ ते? उहा जाइ जंहिं जाइ ते रब बिना मुंद जे मेवा मोकिलिया। कहिड़ी जाइ ते? तव्हां बि ॾेई वठी बीठा हो, थकिजी पिया हो। छॾियांव भला, थकल त मां आहियां, सॼो हफ़्तो ॿाहिरि, राति ॾींहं सफ़र तलसा, हिकिड़ी राति बि ख़ाली कर। तव्हां लाइ छो थका हो? कहिड़ी जाइ ते अबा?
ॾाढे ॻाल्हायो जाथे बिना मुंद जे मेवो मिलियो उते तो हुनालिक क़ुरान आ बाबा मता तव्हां चओ त मां पंहिंजी ॻाल्हि थो ठाहियां अल्लाह जे क़ुरान खां मथे का ॻाल्हि कान्हे दलील क़ुरान जो ॾियां थो जेके मञीदा तन जा ॿेड़ा पार जेके भला न मञीदा तन खे क़ुरान जी त मार पवंदी न ईअं आहे या न आहे जेके क़ुरान मञीदा तन जा ॿेड़ा भला जेके क़ुरान न मञीदा तन खे ॿियो भला अब्दुल रहीम कुहाड़ी कोन हणंदो क़ुरान त पाड़ पटींदो न सही हाणे क़ुरान थो चवे हुनालिक दआ ज़करिया रब्बहू उन्हीं जाए ते जाथे मरियम खे बिना मुंद जे मेवा पे मिलिया अल्लाह जो नबी चवे थो ये बरकत वारी जाया जो बीबी मरियम खे ख़ुदा बिना मुंद जे मेवा थो ॾे मां बि पंहिंजे रब्बुल आलमीन खे अर्ज़ु कयां या अल्लाह जेकॾहिं बिना मुंद जे मरियम खे मेवा ॾींदो आं त मुंहिंजी बि मुंद कान्हे न को मुंहिंजे ज़ाल जी मुंद आहे मुंहिंजा मौला पंहिंजे महिरबानी सां को बचड़ो नसीब फरमाए अल्लाह ताला एतिरो राज़ी थियो उन जाइ जी रब लज रखी उन वलिया औरत जे दरगाह जी रब जाइ रखी दरबार जी ख़ुदा जाइ रखी लज रखी आहे जाथे बीबी मरियम वेठी आहे रब चवंदो आहे जाथे मुंहिंजा बाना वेहंदा आहिनि उहा वेहण जी जाइ बि भलारी आहे गिरोड़ी साहब चवंदो आहे जिथे रहिया रातड़ी से सुहारा हंध जिथे रहिया रातड़ी से सुहारा हंध जंहिं जाइ ते अल्लाह जा बाना वेहंदा आहिनि उहा बि जाइ बरकत वारी हूंदी आहे हज़रत बीबी मरियम जी बि जाइ बरकत वारी आहे नबी बि चवे थो हुनालिक क़ुरान थो चवे हुनालिक उते उन्हीअ जाइ ते दआ ज़करिया रब्बहू अल्लाह पाक खां ज़करिया दुआ घुरी या अल्लाह बचड़ो नसीब फरमाए अल्लाह पाक एतिरो राज़ी थियो रुगो बच्चो कोन ॾिनई से बलक अल्लाह ताला फरमाए थो प्यारा ज़करिया तोखे पुट त ॼाए थो पर जहिड़ो तहिड़ो कोन नबी पुट ॼाए थो या दस्तगीर दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो ऐं अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात क़ुरान मजीद में फरमायो आहे त असां हुनखे बिशारत ॾिनीसीं पुट जी ऐं रुगो बिशारत कान ॾिनीसीं बल्कि असां नालो बि रखी ॾिनोसीं जो नालो बि यहया अलैहिस्सलाम आहे कंहिंजो नालो पीउ रखे कंहिंजो नालो नानी रखे कंहिंजो नालो ससु रखे कंहिंजो नालो बच्चे जो मुंहिंजा पुफी मासी रखे कंहिंजो नालो माउ भेण रखे हिन अल्लाह जे नबीअ जे मथां नालो मुंहिंजो रब्बुल आलमीन पाण थो रखे पियो ज़करिया अलैहिस्सलाम के खुदा ताला पुट जी बिशारत हो नसीब फरमाए मुंहिंजा अदा मां पंहिंजे तरफ़ां नथो चवां मुफ़स्सिरीन किराम लिखियो आहे वॾा वॾा जेके मुहक़िक़ आलिम गुज़रिया आहिनि इन आयत करीमा जे हेठां तफ़सीरनि में लिखियो आहे त इन आयत करीमा जे हेठां लिखनि था त अल्लाह तबारक व तआला नेकन सालिहन बाननि जे जाइ जी इज़त रखी दुआ क़बूल फरमाईंदो आहे अहले सुन्नत वल जमात वारा बि इन्हीअ जे करे औलिया अल्लाह जे दरबार ते सवाली वञी सवाल हकीकत में अल्लाह खां कंदा आहिनि कंहिंखां कंदा आहिनि बाबा ॾाढे जो कंहिंखां असीं न कंहिं पीर खां घुरंदा आहियूं न कंहिं वलीअ खां घुरंदा आहियूं असीं घुरंदा आहियूं त अल्लाह खां घुरंदा आहियूं बाक़ी एतिरो ज़रूरु आहे त औलिया अल्लाह जे दरबार ते वञी उन औलिया अल्लाह जो वसीलो वठंदा आहियूं ऐं औलिया अल्लाह जो वसीलो वठणु को नाजाइज़ कोन्हे बल्कि क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो वब्तगू इलैहिल वसीला ऐं मुंहिंजा बानाओ तव्हां जॾहिं मुंहिंजे दरबार में अचो त वसीले सां ईंदा कयो औलिया अल्लाह जे दरबार में असांजा वसीला हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी दरबारूं भलारूं दरबारूं हूंदियूं आहिनि उन्हनि जूं जायूं इज़त वारियूं जायूं हूंदियूं आहिनि असांखे यकीन हूंदो आहे मरीज़ जे लाइ दुआ उते घुरंदा आहियूं मरीज़ खे शफ़ा कंदो आहे अल्लाह साईं
बे औलाद जे लाइ दुआ घुरंदा हूं, अल्लाह ताला उन दरगाह जे सदके बे औलाद खे औलाद नसीब फरमाईंदो आहे। परेशान हाल वेंदो आहे औलिया अल्लाह जे दरबार ते वलीअ जे वसीले सां दुआ घुरंदो आहे, उन जी मुश्किल खे मुसीबत खे अल्लाह तबारक व तआला टारींदो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मक़ाम खे बि अल्लाह ताला शरफ़ नसीब फरमायो आहे। हाणे इन क़ुरान करीम जे आयत मां साबित थियो त औलिया अल्लाह जी करामत हक़ आहे। चओ औलिया अल्लाह जी करामत। ॿियो हिकिड़ो बि मिसाल तव्हांखे क़ुरान मजीद मां औलिया अल्लाह जे करामत जो ॿुधायां। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। अल्लाह जो नबी सुलेमान, चओ सुभान अल्लाह। सुलेमान अलैहिस्सलाम रूह ज़मीन जो हाकिम आहे। रूह ज़मीन ते हुन बादशाही कई आहे। अल्लाह ताला हुन जे तख़्त खे उहा कुवत ऐं ताक़त अता फरमाई हुई जो हवा मुसख़र हुई, अल्लाह जे नबीअ जे फरमान में हुई। अल्लाह जो नबी हवा खे हुकुम कंदो हो, अल्लाह जे नबीअ जो तख़्त हवा खणी हलंदी। हिकिड़ो मोहब्बत जो वाक़ियो अची वियो यादि, उहो ॿुधायां, पोइ सुलेमान अलैहिस्सलाम जो किसो ॿुधायां थो तव्हांखे। सुलेमान अला नबीना अलैहिस्सलाम जा दोस्तो अज़ीज़ो, तफ़सीर हुसैनी वारे लिखियो आहे बुज़ुर्ग अल्लामा मोहम्मद हुसैन काशिफ वाइज़ मशहूर आहे। तफ़सीर हुसैनी नाले सां मशहूर आहे उन जो तफ़सीर। उन लिखियो आहे त हज़रत सुलेमान अला नबीना अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जो तख़्त हेॾे थियो। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। सुलेमान अलैहिस्सलाम जो तख़्त उॾामंदो पियो अचे। हिकिड़ी सरज़मीन तां सुलेमान अलैहिस्सलाम जो तख़्त लंघियो आहे। हेठि कुझु बि कोन्हे, मैदान आहे, सरज़मीन आहे, खुलियो मैदान आहे, परे परे पहाड़ नज़र अचनि था। सुलेमान अलैहिस्सलाम जो तख़्त जॾहिं उन जाइ ते आयो, अल्लाह जे नबी हवा खे हुकुम फरमायो त हवा तख़्त खे हेठि लाहे। सुलेमान अलैहिस्सलाम तख़्त लही आयो। सुलेमान अलैहिस्सलाम तख़्त तां लथो, ॿाहिरि आयो, पेरनि मां जुती लाथई, उघाड़ा पेर करे उन सरज़मीन तां प्यादल हलण लॻो। सुलेमान जे वज़ीरनि जो ॾिठो, असांजो बादशाह नबी पेरें उघाड़ो आहे त असां बि पेरें उघाड़ा थियूं। सभई पेरें उघाड़ा थिया। मुंहिंजा दोस्तो काफ़ी मुफ़ासिलो पंधु करे विया, उन सरज़मीन खां टपी पोइ अल्लाह जो नबी तख़्त ते वेठो आहे ऐं उॾामण शुरू फरमायो आहे। वज़ीर पुछनि था, ख़ादिम पुछनि था, उम्मती पुछनि था, ऐं सुलेमान छो लथे? इन जाइ ते न को क़ब्रिस्तान आहे, न का मस्जिद आहे, न का बाबरकत शइ आहे। हिते सरज़मीन जे मथां इज़त जे करे तूं छो लही आहीं? इन जाइ तां परवाज़ करे वञी हा, पेर उघाड़ा छो कयई? अल्लाह जो नबी सुलेमान अलैहिस्सलाम फरमाए थो, तव्हांखे ख़बर कान्हे का, मां पंहिंजे आसमानी किताबनि जे इल्म जे ज़रिए सम्झी रहियो आहियां त इहा सरज़मीन जंहिं जाइ तां मां प्यादल हलियो आहियां, इहा मुंहिंजे प्यारे मुहम्मद मुस्तफ़ा जो मदीनो ठहंदो। मुंहिंजे रसूलुल्लाह जो इते मुस्तफ़ा जो गुंबद ख़ज़रा थींदो, इते मुस्तफ़ा जी मस्जिद नबवी थींदी, इते मुंहिंजे हबीब जे हरमनि जा घर हूंदा। जंहिं जाइ ते रसूलुल्लाह जी मस्जिद ठहे, जंहिं जाइ ते रसूलुल्लाह जो गुंबद ख़ज़रा ठहे, मां सुलेमान खे हया थो अचे। इन जाइ तां परवाज़ मथे बेअदबी आहे, इन जे करे मां पेरें उघाड़ियो हलियो आहियां त मुहम्मद करीम जे मदीने जो अदब मलहूज़ रहिजी अचे। चओ सुभान अल्लाह। अदा अदब उहो कंदो जंहिंखे अल्लाह ताला ईमान ॾींदो आहे। छा ॾींदो आहे? बेईमान खे अदब कोन हूंदो आहे। ऐं अव्हांखे ख़बर आहे त मदीनो ऐं गुंबद ख़ज़रा छा आहे? अचो त पुछूं आला हज़रत खां। आला हज़रत इमाम अहले सुन्नत मुजद्दिद दीनो मिल्लत
मौलाना शाह अहमद रजा खान फाजुल बरेलवी चौ सुभान अल्लाह। फरमाए तो हाजियो आओ शाहर शाह का रोजा देखो। मौलाना साहब जॾहिं हज कयो हो तब सिधो हिंदुस्तान खां मके पाक विया। मके पाक में हज जो टाइम सोड़ो हो। हज करे पोइ हज अदा करण खां पोइ मदीने विया। जॾहिं मदीने जे वेझो विया ऐं मदीने जे वेझो पहुचण खां पोइ परे खां काफ़िलो हो, उठनि जो काफ़िलो। अॼुकल्ह मोटरूं हन, कारूं हन, हवाई जहाज़ हन। उन ज़माने में उठनि जा काफ़िला हा। आला हज़रत उठ ते सवार आ। जंहिं महिल मदीने जे वेझो वियो ऐं साम्हूं रसूलुल्लाह जो रोज़ो नज़र आयो त छा चयईं? हाजियो आओ शाहर शाह का रोजा देखो। काबा तो देख चुके अब काबे का काबा देखो। मौत भी कबूल है, जिंदगी फजूल है, जिंदगी फजूल है। हाजियों आओ शहनशाह का रोजा देखो। अरे काबा तो देख चुके अब काबे का काबा देखो। खुदा जो कसमा उलमाए इस्लाम जो फैसलो आ मा ज़म्महू आज़ाहुल करीम फहुवल बुक़अतु आज़मु व अशरफु मिनल काबते हत्तल अर्शल मनीफत। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो उलमाए इस्लाम लिखनि था त जंहिं जाइ ते रसूलुल्लाह जी क़ब्र शरीफ़ आ, जंहिं जाइ ते मुस्तफ़ा जो जिस्म दफ़न आ, जंहिं जाइ ते मुहम्मद करीम आराम फरमाए थो ऐं उहा जगह जेका रसूलुल्लाह जे जिस्म खे लॻी आ उहा अल्लाह जे अर्श खां त अफ़ज़ला, काबतुल्लाह खां भी अफ़ज़ला, काबे खां भी अफ़ज़ला, पर अर्शे मुअल्ला खां भी अफ़ज़ला। उहा कहिड़ी जाइ जंहिं जाइ खे मुंहिंजे हबीब जो जिस्म लॻो आ। उन सुलेमान नबी मुंहिंजा प्यारा दोस्तो पंहिंजे महफ़िल में फरमायो त बल्कीस मां वटि आई आहे को जेको मुंहिंजनि ग़ुलामनि मझां बल्कीस जो तख़्त खणी अचे। सुलेमान अलैहिस्सलाम जे ॻोठ खां बल्कीस जो ॻोठ महीने जो पंधु हो। हिकिड़ो महीनो माण्हू वञे वरी ॿियो महीनो मोटे ऐं तख़्त हिन पंहिंजे मस्जिद खां बि वॾो हो। हीअ जेका पंहिंजी मस्जिद गौसी आहे न इन खां बि तख़्त वॾो हो। हाणे महीने जे पंध ते वञे ऐं महीने जे पंध ते मोटे ऐं इहो तख़्त को खणी अचे, पर कॾहिं खणी अचे? बल्कीस जे अचण खां बि अॻे। ओया बल्कीस अचे पई इन्ही जे अचण खां अॻे। कुरान तो फरमाए क़ाल इफ़रीतुम मिनल जिन्न अना आतीक बिही क़ब्ल अन तक़ूम मिन मक़ामिक व इन्नी अलैहि लक़वियुन अमीन। जिन्न उथी बीठो। केरु उथी बीठो? अदा मां थो खणी अचां। टाइम घणो? सही तव्हांजी अञा महफ़िल हलंदी, कचहरी कंदव, मानी बानी खाराईंदव, तख़्त खणी ईंदुसि। सुलेमान चयो त न हुन जे अचण खां अॻे। वक़ाल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब। सुलेमान अलैहिस्सलाम जो उम्मती आ, मुरीद आ, शागिर्द आ, सौट बि आ। उथी बीठो आ, चवे थो मूंखे मोकल ॾे, मां खणी थो अचां। केतिरे टाइम में खणी ईंदे? मुंहिंजा दोस्तो उहो थो चए क़ब्ल अन यरतद इलैका तरफ़ुका। ऐं सुलेमान नबी अखि बि कोन छिंभींदे त तख़्त खणी हाज़िर फरमाईंदुसि। फलम्मा रआहु मुस्तक़िर्रन इंदहु। अञा जो निहारन त सुलेमान अलैहिस्सलाम जे आॾो तख़्त मौजूद पियो आहे। इहो नबी न हुयो, वली हो। चओ केरु हो? मालूम थियो त औलिया अल्लाह जी करामत हक़ आहे जो 2 महीननि जो मुफ़ासिलो हेॾी वॾी मस्जिद खां वॾो तख़्त खणी आयो।